नाज़रीन, सिंध के बुज़ुर्ग ओलिया ऐं शाइर हज़रत शाह अब्दुल करीम बुरड़ीअ वारे जे 498 जन्म ॾियारे के सिलसिले में सिंध तरक्की पसंद पार्टी ऐं प्रेस क्लब बुरड़ी शाह करीम तरफां सालगिरह जो केक कटण की तकरीब कोठाई वई। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे अली हसन रिंद। सिंध के अज़ीम बुज़ुर्ग ओलिया हज़रत शाह अब्दुल करीम बुरड़ी वारे जो 498 जन्म ॾियारो वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। प्रेस क्लब बुरड़ी शाह करीम ऐं STP अॻवान सलीम मेमन तरफ़ां दरगाह जे अहाते में केक काटे जश्न मल्हायो वियो। उन मौके ते प्रेस क्लब बुरड़ी शाह करीम के सदर मोहम्मद याकूब सठियो, साफ़ी ज़ुल्फ़कार अली रिंद, शाहनवाज़ रिंद ऐं ॿियनि शहरियनि वॾे अंग में शिरकत कई। शाह अब्दुल करीम बुरड़ी वारे जे जन्म ॾियारे ते औक़ाफ़ खाते तोड़े ज़िले इंतज़ामिया के भी इंतज़ाम न कया ऐं ना ही केक काटियो वियो, जंहिं करे ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंद सख़्त मायूस रहा। मुर्शिद असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पर ॾाढो ऐं उन ई जो ईअं खणी सम्झो उस्ताद ई खणी चइजे, जेको साईं मुर्शिद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पाण सां गॾु 2 किताब खणी घुमंदो हो, जंहिंमां हू इल्मु पढ़ाईंदो हो। उहो हिकिड़ो क़ुरान शरीफ़ जेको असांजो पाक किताब आहे, ॿियो हो बयान अल आरिफ़ीन जेको मुर्शिद करीम शाह अब्दुल करीम सिंध जो पहिरियों शाइर ऐं उन ई रिसाले जो जेको मुतालो कंदो हो मुर्शिद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। साईं जे पर ॾाॾे मुर्शिद शाह अब्दुल करीम बुलड़ी जी सालगिरह जो ॾींहुं जेको आहे सो असांजो तमामु घणो ख़ुशी जो ॾींहुं आहे। असां सभु उन में ख़ुशी में शामिल आहियूं। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो सालगिरह जो ॾींहुं आहे। ॾींहुं त कल्ह हो, पर अॼु जेको असां मल्हायोसीं हिते जा जेके बुलड़ी जा जेके करीम साईं जा हक़ीक़तमंद हिते जा रवासी शहरी, हुननि माना कोशिशि कई त औक़ाफ़ खाते कोन मल्हायो या कंहिं बि सार न लधी, त असांजो अख़लाक़ी फ़र्ज़ु थिए थो त असां जेको हिते जेके क़ौम-परस्त धुरियूं आहिनि उन्हनि सभिनि गॾिजी असां हिते सालगिरह मल्हाईसीं। जेके आहिनि इख़्तियार धणी आहिनि उन्हनि खे चवंदासीं त औक़ाफ़ खाते जी कन मटोड़ थियणु घुरिजे, छो त हीउ अज़ीम बुज़ुर्ग आहे। हिननि बुज़ुर्गनि जे करे सिंध सलामत आहे। हिननि सदाईं अमन ऐं प्यार मोहबत जो दर्स ॾिनो। हज़रत शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो तर ॾाढो आहे, जंहिंखे सिंध हुकूमत तोड़े औक़ाफ़ खाते ऐं ज़िले टने महमूद ख़ान जी इंतज़ामिया विसारे छॾियो आहे, जंहिं करे हिते जे रवासियुनि पाण ख़ुदि अची शाह अब्दुल करीम बुरड़ी वारे जो जनम ॾियारो मल्हायो ऐं दरगाह जे अहाते में केक काटियो। दरगाह ते मौजूदु औक़ाफ़ खाते तरफ़ां बि के बि इंतज़ाम न कया विया, न दरगाह जी सफ़ाई ऐं ना ही ॿिए के मसला हल कया विया। कैमरामैन जावेद अली रिंद सां गॾु